अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ है मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, हथ के इज़्ज़त बिल ऑपोजिशन तोड़े सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। ही बिल नामंज़ूर कारो कानून आहे ऐं उनखे असीं रद्द कयूं था। अहिड़ा आवाज़ मुल्क जी कुंड कुड़िछ मां ॿुधण में अचनि पिया। ॿुधण जो सिलसिलो जारी आहे। उनखां सवाइ नाज़रीन, असां ॾिठोसीं त मज़ाहमती शाइर अहमद फरहाद जी गुमशुदगी वारो जेको केस आहे, अॼु बि हुन ते ॿुधणी थी आहे ऐं अदालत 4 ॾींहंनि जी वफ़ाक़ी सरकार जी इस्तदा ते 4 ॾींहंनि जी मोहलत खेनि ॾिनी आहे त जुमे ॾिहाड़े ताईं अहमद फरहाद जी बाज़ियाबी खे यकीनी बणा वञे। इंतिहाई अहम रिमार्क्स हिन केस में साम्हूं आया आहिनि। जस्टिस मोहसिन अख्तर साहब जो चवणु आहे त ही असांखे कंहिंजे कम ते को एतिराज़ु कोन्हे, एजेंसियुनि जे कम ते को एतिराज़ु कान्हे। एतिराज़ु जेकॾहिं आहे त उहो रुॻो कानून खां मथां ई कम ते आहे। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं माण्हू बाज़ियाब नथो थिए त पोइ उहा समूरी रियासत जी नाकामी तसवुरु कई वेंदी। उनखां अॻु तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल ॾींहुं नाज़रीन जॾहिं ॿुधणी थी, ॿुधणीअ में तमामु सख़्तु ऐं अहम रिमार्क्स साम्हूं आया हुआ। अदालत तलब बि कयो हो। उन सां गॾोगॾु अॼु सेक्रेटरी दिफ़ा त पेश न थी सघिया आहिनि, जंहिंखां पोइ अदालत चयो आहे त ई त मामला असांखे सिधा करणा आहिनि। चवणु आहे त जॾहिं वज़ीर आज़म अदालत में अची सघे थो त पोइ केर बि अदालत में अची सघे थो। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेका वफ़ाक़ी कानून वारे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चवणु हो त इदारा पंहिंजे हदुनि में रही करे कमु कनि, फ़ौज जे माण्हुनि ऐं काबीना खे घुराइणु अदलिया जो मैंडेट नाहे। जॾहिं त अॼोकी ॿुधणीअ दौरान जस्टिस मोहसिन अख्तर पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त अहिड़ियूं प्रेस कॉन्फ्रेंसियूं जेकॾहिं थियनि थियूं त उन सां को फ़र्क़ु नथो पवे। इन्हनि शयुनि खां अदालत तमामु मथां ई आहे। नाज़रीन, ही मामिलो कीअं कहिड़े रुख सां अॻियां वधंदो? 4 ॾींहंनि जी मोहलत आहे वफ़ाक़ी सरकार खे। अटॉर्नी जनरल अदालत में पेश थिया ऐं उन्हनि अदालत खे ख़ातिरी कराई आहे त जेका बाज़ियाबी आहे अहमद फरहाद जी, उहा तमामु जल्द अमल में आंदी वेंदी। उनखां सवाइ नज़र ॿी डेवलपमेंट असांखे नज़र आई अॼोके ॾींहं ते। अॼु वफ़ाक़ी कैबिनेट में फैज़ाबाद धरणे जे हवाले सां जेका जांच कमीशन जी रिपोर्ट हुई उहा पेश थी, जिन ते बेतमादी जो इज़हार कयो आहे। वफ़ाक़ी काबीना उनखे रद्द कंदे हिकिड़ी ख़ुसूसी कमेटी जे हवाले कयो आहे। ही मामिलो जेका उनखे फर्दर ॾिसंदी। वफ़ाक़ी कैबिने चयो आहे त TORs खे फॉलो न कयो वियो आहे जांच कमीशन पारां। उन मामले ते बि नाज़रीन पंहिंजे एक्सपर्ट पैनल सां ॻाल्हाईंदासीं ऐं उनखां सवाइ असांखे ॿियूं बि केतिरियूं ई डेवलपमेंट नज़र अचनि पियूं। अॼु PTI बानी खे टेरियान वाइट केस में वॾो रिलीफ मिलियो आहे। उनखां सवाइ PTI जे जेके तर्जुमान आहिनि उन्हनि मथां नामालूम माण्हुनि जे अणॼातल माण्हुनि जे हमले जा इत्ला बि साम्हूं अचनि पिया। उन समेत जेके ॿिया मामला अॼु असांखे नज़र आया आहिनि पॉलिटिकल ऐं जुडिशियल फ्रंट ते, उनखे वधीक डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कियो आहे अॼोके पैनल में नाज़रीन सीनियर कानूनदान आहिनि सरदार यासीन आज़ाद साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। सीनियर सहाफ़ी तजिया निगार एजाज़ महर साहब, डेली सिंधिया जा एडिटर बि आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि नाले वारा कानूनी माहिर आहिनि, तजिया निगार आहिनि या शबीर शेर साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ्तगू जे लाइ वक़्तु कढियो। एजाज साहब, शबीर साहब, अवां जी इजाज़त सां सरदार यासीन आज़ाद साहब, आपसे गुफ्तगू का आगाज़ करूँगी। अदलिया के बाद सर मीडिया के साथ भी महाज़ाराई नज़र आ रही है हुकूमत की, कैसे देखते हैं आप सारी सूरत हाल को? आज जो हेयरिंग हुई है इस्लामाबाद हाई कोर्ट में और साथ साथ हद के इज़्ज़त बिल, क्या कहेंगे आप? देखें, जहाँ तक फ्रीडम ऑफ प्रेस का तल्लुक है वो तो हमारा आइन उसकी फुल प्रोटेक्शन देता है। अब जो आज बिल पेश हुआ या पास हुआ जो पंजाब गवर्नमेंट ने किया, जाहिर है कि उसको मैंने डिटेल से पढ़ा नहीं, देखा नहीं, लेकिन मैं एक बात ज़रूर कहता हूँ कि जो कुछ आजकल हमारे सोशल मीडिया पे आता है, और यकीन करें कि बाज़ खबरें ऐसी होती हैं सोशल मीडिया पे, वो देखकर मुझे भी हैरानगी होती है कि हम एक दूसरे के खिलाफ कमेंट करते हैं, बेअदा जुमले इस्तेमाल करते हैं। अगर ये कानून उस हद तक है तो फिर सही है, लेकिन अगर इस कानून के मुताले के बाद कोई ऐसी चीज़ जो बुनियादी हकूक से मुतसादिम है, फ्रीडम ऑफ प्रेस पे किसी किस्म की कोई पाबंदी लगाती है, तो वह ऐसी सूरत में हम किसी ऐसे बिल को कभी भी सपोर्ट नहीं करेंगे जो किसी की आज़ादी पे आंच आने के मुतरादिफ हो। अब ये जो आज का जो पंजाब गवर्नमेंट ने बिल पास किया है उसमें क्या डिटेल है क्या नहीं है, क्योंकि हम बगैर पढ़े बड़ी डिटेल से हर चीज़ को बहस शुरू कर देते हैं। लेकिन जैसे कि मैंने पहले कहा कि जहाँ तक इलेक्ट्रॉनिक मीडिया का तल्लुक है, प्रिंट मीडिया का तल्लुक है,
وہاں تک تو کسی کو کوئی اعتراض نہیں ہے, ہر چیز بیلنس چلتی ہے. لیکن سوشل میڈیا ایک ایسی چیز آ گئی ہے, اس پہ اور کوئی چیز بھی بیلنس ساتھ تک نہیں چلتی, جھوٹی خبریں بھی بہت ہوتی ہیں, ایک دوسرے کا جو ہے نا کپڑے بھی اتارے جاتے ہیں, برا بھلا بھی کہا جاتا ہے, اور بعض اوقات پولیٹیکل لیڈرز اگر کوئی خاتون ہے تو اس کے متعلق کیا کیا جملے ایک پولیٹیکل لیڈر کے ساتھ اٹیچ کر کے پاس کیے جاتے ہیں جو یقین کریں کہ سننے کو بالکل دل نہیں کرتا. اب یہ جو بل پیش ہوا ہے, جو پنجاب اسمبلی نے پاس کیا ہے اور جس پہ اپوزیشن نے اعتراض بھی کیا ہے, میں آج بھی یہ کہتا ہوں کہ اگر وہ بل آئین کا آرٹیکل 18 جو فریڈم آف پریس کو پوری آزادی دیتا ہے اس کے خلاف ہے, تو پھر میں اس کو کسی صورت میں سپورٹ کرنے کے لیے تیار نہیں ہوں. ٹھیک. لیکن چونکہ میں نے پورا بل پڑھا نہیں اور بغیر پڑھے میں اس کی ہر جو ہماری صوبائی اسمبلی ہے جن کو قانون سازی کا اختیار ہے, اس کو میں اگر کرٹیسائز کرنا شروع کر دوں تو میرے خیال میں مناسب نہیں ہے. ٹھیک. یاسر صاحب اس پہ ضرور رہنمائی فرمائیے گا, کیونکہ اس بل کی کچھ جو متنازع شقیں ہیں ان کا ذکر ہم کریں گے یہاں پر. ان متنازع شقوں پر خاص کر کے جن پر اپوزیشن کو اعتراض تھے, اپوزیشن کی وہ ترامیم رد ہو گئیں. اس کے علاوہ جو صحافیوں کی طرف سے جن شقوں پر احتجاج کیا ہے, اس سے پہلے جو ایک بڑا احتجاج ہے وہ اس بات پر بھی ہے کہ جو اسٹیک ہولڈرز تھے ان کے ساتھ کچھ پرومسز کیے گئے پنجاب حکومت کی جانب سے کہ پہلے اس کو ڈسکس کیا جائے گا اور پھر جن جن شقوں پر کوئی امکانی کوئی ریئیکشن سامنے آ سکتا ہے ان کو بیٹھ کر ڈسکس کیا جائے گا. وہ نہیں ہوا پروسیس. تو اس کو آپ کیسے دیکھتے ہیں کہ اسٹیک ہولڈرز کی اس میں کنسنسس شامل نہیں تھا, کنسنٹ شامل نہیں تھا, اس چیز کو آپ کیسے دیکھتے ہیں؟ اور پھر ساتھ ساتھ اس پر بھی ضرور ہماری رہنمائی فرمائیے گا کہ اب یہ جو ریئیکشن سامنے آ رہا ہے اس کے بعد اس کا کیا راستہ آپ دیکھ رہے ہیں, کیسے اس پر آگے بڑھا جا سکتا ہے؟ دیکھیں, جلدی کی قانون سازی جو ہے نا اس میں عموماً غلطیاں بہت زیادہ آتی ہیں. میرا تو اپنا پوائنٹ آف ویو ہے کہ یہ قانون سازی اگر مرکز میں ہو رہی ہے یا صوبائی لیول پہ ہو رہی ہے, جو بل آپ لانے چاہتے ہیں اس میں اسٹیک ہولڈر کی مشاورت میرے نزدیک بہت ضروری ہے, کیونکہ اسٹیک ہولڈر اب چونکہ اس میں ڈائریکٹ ایک قسم کا اٹیک صحافی برادری پہ آتا ہے, تو اگر ان کو مشورے میں شامل کر لیتے, اور میرے نزدیک جو شروع سے میں ایک بات کہتا ہوں اور آج آپ کے پروگرام کے حوالے سے بھی کہتا ہوں کہ قانون سازی جب بھی پارلیمنٹ کوئی کرتی ہے تو وہ بل جو آپ اسمبلی میں بھی لے جائیں اور پبلکلی پہلے اخبارات کی حد تک بھی دیں کہ یہ بل ہے جس کو ہم پاس کرنا چاہتے ہیں, تاکہ لوگوں کو بھی یہ بات سمجھنے میں آسانی ملے اور وہ بھی اس پہ اپنی رائے دے سکیں. ہمارے ہاں ایک بات تو سمجھ میں نہیں آتی کہ بعض حکومتیں ایسی ہوتی ہیں کہ آرڈیننس پہ اپنی زندگی گزار لیتے ہیں, بعض یہ ہیں کہ جلد بازی میں قانون سازی کرتے ہیں. میں جلد بازی میں قانون سازی کے حق میں نہیں ہوں بالکل ہی. اور جس طرح آپ کہتے ہیں کہ اسٹیک ہولڈر پر اعتراض ہے تو ان کے اعتراضات کو دور کیا جانا بہت ضروری تھا. پارلیمنٹ کے اندر ظاہر ہے ان کی بھی کوئی نمائندگی تو کرتا ہوگا نا جی. تو اب دیکھنا یہ پڑے گا کہ صوبائی اسمبلی میں آپ نے اس بل پہ کتنے دن بحث کی, جو اپوزیشن نے اعتراضات کیے ان کی کیا پوزیشن تھی, ان کے اعتراضات جینون تھے یا نہیں تھے, یہ بہت ساری چیزیں جو زیر بحث ہونی چاہیے. اور میں بالکل واضح الفاظ میں یہ کہتا ہوں کہ کوشش یہ کی جانی چاہیے کہ کوئی بھی قانون سازی جلد بازی میں نہ ہو, اور قانون سازی اگر کرنا بھی ہے تو اسٹیک ہولڈر کو اپنے اعتماد میں لیں. اور چونکہ تھوڑی دیر پہلے چیف منسٹر پنجاب کے جب وہ اپوزیشن میں تھی تو ان کا ایک کلپ چلایا جا رہا تھا جس میں وہ کہہ رہی تھی میں صحافی برادریوں کے ساتھ ہوں. اب مجھے نہیں پتا کہ اس بل سے جو ہمارے صحافی بھائی ہیں ان کو کون سی جو کلاس ہے اس پہ اعتراض ہے, کون سی کلاس وہ یہ سمجھتے ہیں کہ یہاں گڑبڑ ہے, تو ان پرٹیکولر کلاس کی نشاندہی کی جانی چاہیے کہ اس بل کے اندر یہ جو امینڈمنٹ آپ نے لائی ہے, یہ چونکہ ڈیفیمیشن کا قانون آلریڈی ہے, اب یہ نہیں کہتے کہ وہ نہیں ہے, بالکل ظاہر ہے کہ اس کے اندر کوئی بل کا امینڈمنٹ تو کی ہوگی نا انہوں نے. تو میں یہ کہتا ہوں کہ اگر کوئی ایسی امینڈمنٹ ہے اور اسٹیک ہولڈر کا اعتراض ہے تو پھر اس کو ریکنسیڈر کرنا چاہیے, اور ریکنسیڈر کر کے اگر مناسب سمجھتے ہیں تو اس میں امینڈمنٹ لائیں. کیونکہ یہ بل مجھے نہیں پتا کہ فائنلی اپروو ہو گیا یا ابھی پنجاب اسمبلی میں بحث پہ جائے گا. پرابلم اپوزیشن کا بھی یہ ہے کہ وہاں بجائے پارلیمنٹ کے اندر بیٹھ کر
वो सही तौर पर अपना रोल प्ले कर रहे हैं, एतराज़ात कर रहे हैं, उस बिल पे खुल के बहस कर रहे हैं, तो वो तो सही है। हम क्या करते हैं कि जो ही कोई बिल आता है, बजाय उसको डिबेट करने के, बजाय उसको समझने के, नारेबाजी शुरू कर देते हैं। तो नारेबाजी करने से तो बिल कोई जो है ना, फिर जो मेजॉरिटी जमात होगी वो उसको पास करेगी। लेकिन इतनी बड़ी अपोजिशन पंजाब में है, अगर वो अपोजिशन अपना एक पॉजिटिव रोल प्ले करती और खुल के कहती कि इसको डिबेट के लिए पार्लियामेंट के अंदर पेश किया जाए, हम सारे इस पे बोलना चाहते हैं, तो किसी ने मना तो नहीं किया था उनको। तो आप अगर बहस करने के लिए तैयार नहीं है और शोर शराबा करके उस बिल को कहते हैं कि नहीं हम नहीं मानते कि रट जो है ना ये खत्म होनी चाहिए, आप उन पर्टिकुलर क्लास पे इतराज करें कि ये चीजें गलत हैं जिससे स्टेक होल्डर को नुकसान पहुंच रहा है, इनमें अमेंडमेंट लाई जाए। मुझे नहीं पता कि ये सूबाई असम्बली के अंदर ये तमाम बातें डिस्कस हुई हैं या नहीं हुई हैं, लेकिन मैं एक बात कहता हूँ कि ये तरीकाकार गलत है। कोई भी बिल पास करना है, कोई भी कानून साजी करना है, तो उसको जरा डिबेट की सूरत में ले जाए, खुल के पार्लियामेंट के अंदर डिस्कस करें, डिबेट लड़ाई झगड़े नहीं करें। ठीक यासीन साहब, बहुत आपने कहा कि आपका पॉइंट आ गया कि डिबेट के अंदाज में इसको लेकर आना चाहिए। जो जल्दबाजी है उसी पर बहुत ज़्यादा डिबेट भी इस वक्त हो रही है। एजाज साहब, अवां कीअं ॾिसो पिया न मामले खे, ऐं जेको जीअं ज़िक्र बि कयो यासीन साहब, त ऑलरेडी हिकिड़ो डिफेमेशन बिल असांखे रीजनल लेवल ते नज़र अचे पियो, पर हिकिड़ो जेको वॾो एतिराज़ नज़र अचे पियो साफ़ी बिरादरी जो बि ऐं ऑपोजिशन जो बि, डिफेंसिस हुन मां कढिया विया आहिनि, ऐं उनखां सवाइ कुझु ॿियूं बि तकरारी शिकूं आहिनि जिन ते पिणु डिबेट हलंदड़ आहे। अवां छा चवंदो मामले ते? एजाज साहब, मुझे आवाज वहां पहुंचे पियो? जी जी बिल्कुल, तव्हांजो आवाज़ अचे थो। असल में त मां बि ऑनेस्टली इहो बिल पढ़ी न सघियो आहियां, ऐं उन में इहो काफ़ी इशू ॾींहंनि खां अंडर डिस्कशन हुयो, ऐं जेके बि स्टेक होल्डर आहिनि, त बदकिस्मती सां पाकिस्तान में जेके बि सियासी जमातूं आहिनि उहे हुकूमत में हूंदियूं आहिनि त उन्हनि जूं तरजीहात मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, अपोजिशन में हूंदा आहिनि त उन्हनि जो रवैयो बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं मौक़िफ़ बि मुख़्तलिफ़ हूंदो आहे। ऐं जेतिरे क़दुरु तालुक आहे सियासी धुरनि जो, त इहो त तमाशो हिक ॿिए जी मुखालफ़त में ऐं पॉइंट स्कोरिंग जे हद ताईं बि इलाही एलिमेंट उन में शामिल हूंदो आहे। रही ॻाल्हि त जेके ॿिया स्टेक होल्डर आहिनि, जीअं हाणे मीडिया आहे या जेके ॿियूं धुरियूं आहिनि, सिविल सोसाइटी आहे, त उन्हनि जो इनपुट वठण जो वाइदो कयो वियो हो, ऐं उहो जेको हिकिड़ो ॿुधायो वियो त असां सभिनी जी सलाह सां गॾियल राय सां इहो मामिलो अॻिते वधाईंदासीं, उहो थियो कोन। ऐं जॾहिं बि का सियासी जमात इक़्तिदार में हूंदी आहे त अलाए छो उन्हनि खे जल्दबाज़ी हूंदी आहे त जेको हिकिड़ो प्रोसीजर ॾिनल हूंदो आहे रूल्स ऑफ बिज़नेस में, उनखे फॉलो न कयो वेंदो आहे, ऐं हमेशह करारदाद पेश करे ऐं उनखे जेको आहे त रूल्स खां जेको सर्फ़ नज़र करे ऐं तकड़ में जेको आहे इमरजेंसी वारी सिचुएशन में पेश कयो वेंदो आहे। इहो असां पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट में बि ॾिठो, PTI जी गवर्नमेंट में बि ॾिठो, ऐं नून लीग जी गवर्नमेंट में बि। त मक़सदु चवण जो त जॾहिं ही इक़्तिदार में अचनि था, हुकूमती धुर हुजनि था, त उन महिल हिननि खे इहे सभु शयूं जेको आहे बाईपास करण में मज़ो बि अचे थो, या त हीअ आदी थी था वञनि। ऐं जॾहिं इहे ई पार्टियूं वरी अपोजिशन में आहिनि त उन महिल हिननि जो मुख़्तलिफ़ मौक़िफ़ हूंदो आहे त जेको रूल्स आहिनि उन्हनि खे फॉलो कयो, डिस्कशन करायो, कमेटियुनि में मोकिलियो, त जेको हिकिड़ो ऑलरेडी तरीक़ार ॾिनल आहे इहो उनखे फॉलो न करणु हिकिड़ी बदकिस्मती आहे। ऐं उनजे करे ई तकड़ में जेके कानून साज़ी करे कंहिंजे फरमाइशुनि ते या ख़्वाहिशुनि ते, त पोइ उन में इलाही शयूं रहिजी वेंदियूं आहिनि जेके आइन सां टकराव में साम्हूं हूंदियूं आहिनि। त हाणे सॼो तव्हां मीडिया बि हिकिड़ो एॾो वॾो स्टेक होल्डर आहे जेको पाण हिनखे कंडेम बि करे थो, ऐं कानून खे जेको तरमीमुनि में उन्हनि जी राय शामिल न करण जी जेका आहे उन ॻाल्हि खे बि साम्हूं आणे थो। त ज़ाहिर आहे मीडिया सियासी पार्टियुनि वारो रवैयो अख़्तियार न कंदी, ऐं मीडिया जो हिकिड़ो ओपिनियन जेको आहे उहो डिफरेंट हूंदो, जंहिंखे वेटेज मिलंदी इंटरनेशनल फोरम ते बि, जेकॾहिं उहे ऑन बोर्ड न हूंदा ऐं हुननि खे जेके बि आइन ऐं कानून सां टकराव में ईंदड़ छिकूं आहिनि उहे आइडेंटिफाई करे ऐं उन ते जेको बि पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा, त मां सम्झां थो त उनखे तव्हां गवर्नमेंट एतिरो आसानी सां रद्द करण जी पोज़ीशन में न हूंदी। पर हिते ज़ाहिर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जेको आहे उहो आइन में गारंटी त आहे, पर कोयटा प्रेस क्लब खे तालो लॻी थो वञे ऐं को उनजी ज़िम्मेवारी जेको आहे त क़बूल करण लाइ तयारु कोन्हे। जेको एहतिजाज था कनि उन्हनि खे सॼे मुंहं सां को जवाबु नथो ॾिनो वञे। ऐं हिन मुल्क में मार्शल लॉ जो पीरियड बि रहिया आहिनि ऐं डेमोक्रेसी बि रही आहे, त सोकाल डेमोक्रेसी में बि जेको आहे त उहो मीडिया आज़ादु रही न आहे, ऐं मीडिया ते पाबंदियूं अॻु में बि लॻंदियूं रहियूं आहिनि
ऐं हाणे बि कंहिं न कंहिं रूप में कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे त उहो मीडिया खे जेको आहे त उहो निपुड़ण जी कोशिशि कई पई वञे, उन्हनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिशि कई पई वञे। ऐं इहा रविश जेको आहे मां सम्झां थो त इन माज़ी मां असां को सबक़ु न आहे सिखियो, ऐं इहा ई जेकॾहिं रविश जारी रही त इन सां समाज में बि बिगाड़ ईंदो ऐं तव्हां जेके वेस्टेड इंट्रस्ट आहिनि उहे पंहिंजो कंहिं हद ताईं खणी पंहिंजे मफ़ाद में शयुनि खे मैनिपुलेट करे बि वञनि, पर उहा शइ हिन सोसाइटी खे घटि में घटि एक्सेप्टेबल न हूंदी। इंटरनेशनल फोरम ते कहिड़े जेके बि हूंदा हुन जा मॉनिटरिंग मुस्तलिक़ रिलेटेड त उहे बि उनखे क़बूल न ॾींदा ऐं यकीनन उहो कंट्रोवर्शियल कानून बणिजी वेंदो, जंहिंजे करे जेको बि वक़्त जी हुकूमत हूंदी त उनजो उहो क़दम उनजो अमल जेको बि उन जे ओट में वठणु चाहिनि था त उहे जेके आहिनि ट्रांसपेरेंट न हूंदा ऐं उहे हिकिड़े ख़्वाहिशुनि ते बदल जेको आहे उहो इंतकाम जो रूप बि थी सघे थो, उहो कंहिंखे ज़बरदस्ती ख़ामोश कराइण जो अंदाज़ बि थी सघे थो। त इहो इन सां को सुठो तासिर न वेंदो ऐं इन सां जेको आहे त का तामीरी जेको मामिलो आहे उहो उन अंदाज़ में अॻिते न वधी सघंदो। एजाज़ साहब दुरुस्त फरमायो त जॾहिं बेंचिस तब्दील थियनि थियूं, ऑपोज़िशन जी बेंचिस ते वेठल जॾहिं ट्रेजरी बेंचिस ते अचनि था त पोइ इरादा तब्दील उन्हनि जा थी वञनि था, अलाए छो। ऐं शबीर साहब अवां वटि बि इहो मामिलो रखंदसि, अवां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे, ऐं हीअ जेको वक़्त सां ॾिसूं पिया त रुगो मीडिया ऐं ही हुकूमत आम्हूं साम्हूं न पिया नज़र अचनि, इन खां अॻु अदलिया ऐं जेके एग्ज़ेक्यूटिव्स आहिनि उन्हनि जे विच में बि असांखे शिकताइण वारो जेको माहौल आहे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां नज़र अचे पियो, हाणे उन में अञा वधीक शिदत नज़र अचे पई। छा चवंदो अवां कीअं ॾिसो पिया, छा महरक ॾिसो पिया इन समूरी सूरतहाल जा? जेसि ताईं शिकताइण जो मक़सदु आहे त हुकूमत डायरेक्टली जेका आहे सा ॿ माण्हू जिन में कहिड़ी तौहीन अदालत कई आहे ऐं जजिस जी ऐं हूंदा हुआ कंटिन्यूअसली अञा ताईं कनि पिया, फैसलो रावदा ऐं मुस्तफ़ा कमाल, ऐं उहे अॼु बि जेके इंटरव्यू हुननि जा हलिया विया आहिनि या पोस्टूं हलनि थियूं उन ते उहे चवनि था त असां माफ़ी न वठंदासीं, असां पंहिंजो स्टैंड था वठूं पिया ऐं असांखे इहो हक़ु पहुचे थो त असां अदलिया ते तनक़ीद कयूं। ज़ाहिर आहे त तनक़ीद जो हक़ु अदलिया ते त आहे ई कोन को, कहिड़े बि कानून में कोन्हे को, न PPC में आहे न कॉन्स्टिट्यूशन में आहे त को अदालत ते तव्हां तनक़ीद कयो। अदालत जेका पंहिंजी प्रोसीडिंग करे थी उनजा तरीक़ेकार पंहिंजा आहिनि, त जेकॾहिं हेठि कोर्ट जो फ़ैसिलो आहे त उनखे मथी कोर्ट में जेको आहे चैलेंज कयो, हिकिड़ी बेंच जो फ़ैसिलो आहे त उनखे लार्जर बेंच में चैलेंज कयो। हेठि चैलेंज जी ॻाल्हि ई कोन था कनि, उन सां हुकूमत जी ऐं अदलिया जे विच में जेको कंफ्लिक्टिंग सूरत हाल आहे उहा वधंदी थी वञे पई ऐं उहा इन्हनि ॿिनि माण्हुनि जे करे वधी आहे, उहा ॼाणी बुझी वधाई अथनि। इन करे त हिकिड़ो त मिसिंग पर्सन्स जे इशू ते कोर्ट जेको आहे सख़्तु स्टैंड वरितो आहे ऐं कोर्ट चए थी कंहिं बि सूरत में तव्हां उहे माण्हू जेके खणी विया आहियो, ईंदे जेको शाइर आहे फराज़, उहो उनखे तव्हां जेको आहे पेश कयो ऐं जेकॾहिं नथा कयो त पोइ ज़ाहिर आहे त जेके गुज़रियूं खणी वियूं आहिनि असां उन्हनि खे कॉल कंदासीं। सदर ऐं प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट खे सभिनी खे असां घुराए सघूं था पिया त असां उन्हनि खे छो कोन था घुराए सघूं, जॾहिं IG DIG सभु जेके आहिनि उहे जवाबु ॾेई था वञनि था त असां वटि माण्हू कोन्हनि के ऐं उहे सिधो सो उहे चवनि था त भई खणण वारियूं कहिड़ियूं दिलियूं आहिनि। त अहिड़ी सूरत में ज़ाहिर आहे त इहा कंफ्लिक्टिंग सूरत हाल पैदा थी वई आहे ऐं हुकूमत उन्हनि खे प्रोटेक्ट करे पई। जेके खणण वारा आहिनि, जिन खे माण्हुनि खे गुम करण वारा आहिनि, उन में हुकूमत पाण खे मुलविस कंदी पई वञे। माना हुकूमत जा जेके मुखालिफ़ आहिनि उहे खजनि पिया उन सां, वरी जेकॾहिं सुभाणे इहा ई हुकूमत जीअं इम्तियाज़ साहिबु चयो पंहिंजे पावर में आहे ऐं उहा छॾे वरी जॾहिं अपोज़िशन में वेंदी त वरी उन सां साॻी सूरत थींदी, पोइ वरी पाण खे मज़लूम करे पेश कंदा ऐं साॻी अदालत खे रुजू कंदा ऐं साॻे ई तरीक़े सां चवंदा त जेके हुकूमत वारा आहिनि इहे तौहीन पिया कनि, तज़लील पिया कनि अदालत जी, अदालत जे फ़ैसिलनि ते तनक़ीद था कनि, अदालत जो नोटिस खे नथा मञनि ऐं उहे पंहिंजो इहो हक़ु था सम्झनि त इहो अॻु में थींदो रहियो आहे। हाणे जेका हुई उमरता बंदियाल जी कोर्ट हुई हुन ते हिननि खे एतिराज़ हुया ऐं सख़्तु तरीन एतिराज़ हुया ऐं उहे साॻियूं शयूं जेके आहिनि हाणे हे पाण पिया था रिपीट कनि। राकिब निसार ते हिननि खे एतिराज़ हुया, उहे हाणे साॻियूं शयूं हींअर रिपीट था कनि पिया ऐं जेसीं ताईं डेफेमेशन कानून जो तालुक आहे त किज़त जो त उहो अॻु में त मौजूदु हुयो न, हुन में समरी सूट फाइल थींदो हुयो जंहिंजा पावर सेशन जज खे हुया ऐं अॼु बि सेशन जज खे उहे पावर आहिनि। 555 PPC तहत जेका था उनखे डायरेक्ट कंप्लेन ऐं FIR जो जेको पावर हुयो, पर उनजा जेके आहिनि तरीक़ेकार तय थियलनि, उनजा पैरामीटर्स तय थियलनि। हिन में त पैरामीटर्स आहिनि ई कोन, हिन में त यकतरफ़ा सॼी कार्रवाई आहे त जेका शइ आई उनजी वज़ाहत घुरणी ई कान्हे का
उनखे डायरेक्ट जेको आहे प्रोसिक्यूट करणो आहे। भई डायरेक्ट तव्हां कीअं प्रोसिक्यूट कंदव? अॼु बि जेके आहिनि हिकिड़ो सहाफ़ी घोटकी में उनजे मथां अटैक थियो आहे, हुनखे गोलियूं हणी मर्डरिंग करे छॾियो अथनि नसला गॾाणी खे। उनजे लाइ त को प्रोटेक्शन कोन्हे, सहाफ़त जे लाइ कुझु कोन्हे। होॾा PTI जे इतलात सेक्रेटरी खे जेको आहे सो रऊफ़ हसन खे उनखे टीवी निजी चैनल जे ॿाहिरों जेको आहे सो धक हणी उनखे ज़ख़्मी करे छॾियो अथनि। केरु हणी इहे? केरु था इहे कनि पिया? माना हुकूमती माण्हू आहिनि न, हुकूमत खे तनक़ीद बर्दाश्त नथी थिए पई न। यासीन साहब ते सोशल मीडिया फुड़वाग थी वई आहे। ज़ाहिर आहे त जॾहिं तव्हां पाबंदियूं लॻाईंदव प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, त माण्हू सोशल मीडिया तरफ़ वेंदा या सॼा माण्हुनि जा बंद ॿधंदो त इहो पाणीअ वांगुरु ॿिए पासे टुटंदो, जेको कमज़ोर पासो हूंदो उन पासे टुटंदो। या त माण्हुनि खे जेके तरीक़ेकार सां जेको आहे उनखे छॾियो। इश्तिहारनि जो हथियार तव्हां वटि पहिरियां ई आहे, उहो तव्हां इस्तेमालु था कयो पिया। अख़बारुनि ते बि, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि, सभिनी खे तव्हां लगाम ॾिनो वेठा आहियो। उनखां पोइ मथां वरी जेके हार्ड क़िस्म जा, सख़्तु क़िस्म जा कानून बि तव्हां था आणियो पिया। त असुल सफ़ा बिल्कुलु ज़बान पोइ त हुन में आर्टिकल 18 त वियो न उॾानी, जेको फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच, इहे त सभु विया। इहो त सिधो सो कंफ्लिक्टिंग थी वियो। उनमें ज़ाहिर आहे त अहिड़े आइन खे जेको आहे, अहिड़ो कानून जेका आइन सां कंफ्लिक्टिंग हूंदो उनखे सुप्रीम कोर्ट कोन अलो कंदी। अॻु में ई जीअं नेब वारे लॉ जेको आहे उते हले थियो, नेब वारे कानून ते बहस हले थियो, उहो कंफ्लिक्टिंग थी वञे, तरमीमूं कंफ्लिक्टिंग थी वञनि। हाणे जेको कानून तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां आणींदा वञो, उन में आइन खे नज़रअंदाज कंदा वञो। ॿिए तरफ़ चओ बि तव्हां जेका आहे आइन पसंदि आयो, या कहिड़ी आइन पसंदि आहे? जो कानून था आणियो पिया, कंफ्लिक्टिंग कानून था आणियो पिया। चइनि धुरियुनि खे, स्टेकहोल्डर्स खे उन्हनि खां राय कोन था वठो पिया, न उन्हनि खां राय तव्हां पुछो था पिया। सिर्फ़ु हिकु तरफ़ी उन्हनि खे सभिनी खे जेका बूथ ॿधणो आहे ऐं सिर्फ़ु एक्सप्रेशन जो राइट आहे त उहो हुकूमती धुर खे आहे, बाक़ी कंहिंखे बि कोन्हे को। सहाफ़ी बि उन्हनि जे चवण ते हलनि, माल त अॻु में ई उन्हनि जे कंट्रोल में आहिनि, उन्हनि खे इश्तिहारनि जे ज़रिए उन्हनि खे कंट्रोल कयो वियो आहे। बाक़ी हाणे आहिनि सहाफ़ी जेको लिखण वारो आहे या जेको ॻाल्हाइण वारो आहे, या पंहिंजा जेके ज़ाती चैनल्स जा आहिनि उहे उन ते ॻाल्हाए था वठनि पिया। होॾे हुननि खे नथो ॻाल्हाइण ॾिनो वञे, हुते उहे उन क़िस्म जी ख़बर नथी ॾिनी वञे, त पंहिंजा यूट्यूब जेके चैनल आहिनि, यूट्यूबर आहिनि, उहे सहाफ़ी उन ते था आणनि पिया। अक्सर सहाफ़ी जंहिंजी ज़बानबंदी कई वई आहे, सभु इहे हामिद मीर ताईं, एजाज़ महर ताईं, क़ुर्बान मलिक ते, सभु जेके आहिनि पुराणा सहाफ़ी, उहे सभु पंहिंजे चैनल ते हलिया विया आहिनि। जॾहिं हुननि जी तव्हां ज़बानबंदी कंदव त ज़ाहिर त सोशल मीडिया वाहिद रस्तो आहे, उन तरफ़ जेके ते वेंदा उहो तव्हां कीअं बंदि कंदव? उनजे लाइ तव्हां इहे बिल ठाहिनि त उहे बंदि कंदव, उन ते तव्हां सज़ाऊं ॾींदव। कंहिं यूट्यूब ते, कंहिं सोशल मीडिया ते का शइ लिखी छॾी, उहा बि खणी तव्हां जेका अॻु में ई तव्हां जेको आहे सो हिकिड़ो कानून जेको मौजूदु आहे, ऐं साइबर क्राइम बि तव्हां उनखे बि तव्हांजे वटि मौजूदु आहे। FIA जी क्रिमिनल ब्रांच जेका आहे, साइबर क्रिमिनल ब्रांच, उहा बि तव्हां वटि आहे, उहा अलॻि पई हिदायत करे। मथां वरी ही टियां कानून तव्हां अलॻि सां आणियो पिया। बसि पोइ सभिनी इदारनि खे ताला लॻायो, रुॻो हिकिड़ो ई इदारो खुलियल हुजे जेको हुकूमती आहे, उनखां सवाइ केर बि न ॻाल्हाए। ज़बानबंदी करियो सभिनी जी ज़बानबंदी खे। जी शबीर साहब, इन्हीं गाल के क्या बताएंगे? यासीन साहब, आपने सुना शबीर साहब को, एजाज साहब को, और इस वक्त एक जो सूरत हाल हमें इस वक्त नज़र आ रही है, हर फ्रंट पर एक कॉलिजन, एक हेड ऑन कॉलिजन हमें नज़र आ रही है। इस वक्त आप समझ रहे हैं कि हुकूमत के हक में होगा कि वो ये जो इन्वॉल्वमेंट नज़र आ रही है हुकूमत की, हर मामले के बाद एक प्रेस कॉन्फ्रेंस हम देखते हैं, गो के हमने देखा कि आज अदालत में हेयरिंग के दौरान ये रिमार्क्स सामने आए कि इस किस्म की प्रेस कॉन्फ्रेंस से अदालत बहुत ऊपर है और अदालत बहुत मावरा है इन सारी चीज़ों से। लेकिन आप इसके नताइज क्या आते देख रहे हैं? देखें, जहाँ तक इदारों में टकराव का तल्लक है, मैं तो अपनी ज़िंदगी में ये देखता हुआ आ रहा हूँ कि क्योंकि हमारे तमाम इदारे अपनी आइनी हदूद के अंदर रह के काम नहीं करते और एक दूसरे के मामलात में जब मुदाखलत करते हैं तो फिर एक टकराव की सूरत पैदा होती है। अदलिया का इदारा ज़ाहिर है कि हमारा अपना इदारा है, वो हमारे लिए इंतहाई काबिल एहतराम है, लेकिन बाद चीज़ों पे एतराज़ात तो किया जा सकता है। भाई, आप कोई भी ऑर्डर करने से पहले ये तो ज़रूर देखें कि आप क्यों कर रहे हैं। मिसाल के तौर पर मैं एक मिसाल देता हूँ कि पंजाब में रोटी को सस्ता किया गया, हमारे कोर्ट ने उठा के स्टे दे दिया, उसकी ज़रूरत नहीं थी मेरे नज़दीक, लेकिन चूँकि कोर्ट है, कोर्ट ने ऑर्डर कर दिया। अब हमारे जहाँ तक इदारों का है, देखें, पार्लियामेंट का इदारा मेरे नज़दीक सबसे ज़्यादा मजबूत इदारा होना चाहिए, और उसके बाद ज़ाहिर है कि पार्लियामेंट का इदारा वो इदारा है जो कानून साजी करता है, कानून बनाता है, सारा कुछ करता है।
अदलिया के इदारे की ये जिम्मेदारी बनती है कि वो तशरीह करे कि आइन की, कानून की, और अगर ये फील करते हैं कि कोई कानून बनाते वक्त ऐसी शिक मौजूद है जो बुनियादी हकूक से मुतसादिम है, तो कोर्ट को इस बात का इख्तियार है कि वो शिक को जो है ना नल एंड वाइड डिक्लेयर कर दें। लेकिन यहाँ प्रॉब्लम क्या है? यहाँ प्रॉब्लम यह है कि अदलिया समझती है कि जो हम कर रहे हैं वो ठीक है, इलेक्शन कमीशन का इदारा भी एक आईनी इदारा है, वो कहते हैं जो हम करते हैं सही करते हैं, लेकिन एक दूसरे के मामलात में दखल अंदाजी का जो कंसेप्ट है वो खत्म होता हुआ नजर नहीं आ रहा। जिस तरह कल लाम मिनिस्टर साहब की भी प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन्होंने कुछ बातें की, लेकिन क्या माजी में जो प्राइम मिनिस्टर था वो अदालतों के सामने जाके पेश नहीं हुआ? हालांकि आइन में एग्जम्पशन है कि प्राइम मिनिस्टर किसी कोर्ट में पेश नहीं होगा, लेकिन उन्होंने ये बात कहा कि अदालतों में गए, क्या हम आइन की पासदारी करते हैं, हम हर हालत में अदालत में जाएंगे, हम उसका एहतराम करेंगे। आपने देखा होगा कि नवाज शरीफ साहब बाकायदा JIT के सामने भी जाके पेश हुए एज ए प्राइम मिनिस्टर और अपना स्टेटमेंट रिकॉर्ड कराया। मैं एक बात कहता हूँ, वो यह है कि जब 1973 का जो हमारा आइन है उसके अंदर तमाम इदारों की हदूद का तयन कर दिया गया, तो आप तमाम इदारे अपनी अपनी आईनी हदूद के अंदर रहकर काम क्यों नहीं करते? आप एक दूसरे के मामलात में मुदाखलत क्यों करते हैं? अच्छा, अब अदलिया के सिलसिले में अब देख लें कि जो कमेंट्स आते हैं, आप चैनल पे हर किस्म की जो ऑब्जर्वेशन होती है कोर्ट की वो भी आती है, लेकिन जजमेंट जब आता है तो वो ऑब्जर्वेशन में से बहुत सारी चीजें मिसिंग होती हैं। लेकिन हमने एक सिस्टम को एक्चुअली ऐसा कर लिया, और फिर वही मैं बात करूंगा कि सोशल मीडिया पे आप चले जाएं तो अदलिया के मुताल्लिक भी ऐसी ऐसी बातें आती हैं कि आदमी का तसव्वुर भी नहीं होता कि ये क्या बातें हो रही हैं। पॉलिटिकल लीडरों का एक दूसरे के खिलाफ एलिगेशन, सीरियस टाइप की एलिगेशन लगाए जाते हैं जिसका कोई वजन नहीं होता, कोई वेट नहीं होता, इसके बावजूद लगाए जाते हैं। ये वो तमाम हालात हैं जिनके मुताबिक जो है हमें सोच समझ के करना चाहिए। मैं कहता हूँ कि अपने जो 1973 का आइन है उस पर अमल करें तमाम इदारे, तो फिर कोई झगड़ा नहीं होगा, कोई कुछ नहीं होगा। लेकिन हर इदारा अगर ये तस्वर करता है कि मैं ज्यादा पावरफुल हूँ, दूसरा इदारा इंतहाई कमजोर है, तो फिर क्या होगा? इदारों के दरमियान टकराव होगा, और टकराव का नुकसान कौन भुगतेगा? पाकिस्तान के 25 करोड़ अवाम भुगतेंगे, क्योंकि जब क्राइसिस होते हैं तो उसका नुकसान पाकिस्तान के लोग भुगतते हैं। अब जिस तरह फिर मैं बात करता हूँ कि जब अदलिया का जब मामला है, आप उठा के मिसिंग पर्सन का बलूचिस्तान में चले जाएं तो जितनी मिसिंग पर्सन के मामला बलूचिस्तान में हैं, पाकिस्तान के किसी दूसरी जगह नहीं है। उसके बाद आप कराची में आ जाएं, 2 दिन के लिए आप आ जाएं, 2 दिन में मिसिंग पर्सन के जो केसेस लगे होते हैं, लोगों की लाइन लगी होती है। यहाँ भी मिसिंग पर्सन का मामला इन्वॉल्व है, इस्लामाबाद में भी है, लेकिन इस्लामाबाद में ये कहते हैं कि जी फट से ले आए, लेकिन अगर कराची में मिसिंग पर्सन का मामला है, बलूचिस्तान में है। मैंने तो 2012 में जब मैं सुप्रीम कोर्ट बार का प्रेसिडेंट था तो मैंने तो वो प्रोसीडिंग भी जाके अटेंड किया, और मैंने जो देखा है कि लोगों की लाइन, औरतों बच्चों की लाइन लगी होती थी, जिनके किसी के भाई का वेयर अबाउट का पता नहीं था, किसी के बेटे के वेयर अबाउट का पता नहीं था। अदालतें ये करें, बिल्कुल करें, लेकिन सवाल ये पैदा होता है कि आप कहेंगे जी अगर ये आदमी नहीं मिलेगा तो मैं प्राइम मिनिस्टर को बुला लूंगा, ये नहीं आदमी मिलेगा तो मैं डिफेंस मिनिस्टर को बुला दूंगा। मेरे ख्याल में इन चीजों का हमें खत्म करके आप रिट कायम करें, कोर्ट जो जजमेंट दे उसकी रिट कायम करें, और के एजेंसियों को बोले कि ये बंदा हमें 4 दिन के अंदर चाहिए, 5 दिन के अंदर चाहिए। लेकिन ये बंदा सिर्फ इस्लामाबाद में नहीं है, मैंने कहा कि बलूचिस्तान में सबसे ज्यादा मिसिंग पर्सन का मामला इन्वॉल्व है, और कराची शहर में, क्योंकि आप मीडिया से आपका ताल्लुक है, 2 दिन फिक्स हैं, उन 2 दिनों में आके आप मिसिंग पर्सन को जो केसेस चलते हैं उनकी हालत देखें कि 4-4, 5-5 साल से लोगों के वेयर अबाउट्स का नहीं पता। तो कोई खास आदमी उठ जाए तो उसके लिए कानून अलग, और आम आदमी बेचारा अगर मिसिंग पर्सन की डेफिनेशन में आता है तो उसके मुताबिक कोई पूछता नहीं है कि वो कहाँ गया। यासीन साहब वजह फरमा रहे, ना सिर्फ बलूचिस्तान समेत सिंध का भी ये बहुत पुराना मसला है और कई दहाइयों से इस पर आवाज़ भी उठती है, एहतजाज भी होता है। अब दुरुस्त फरमा रहे हैं कि सिलेक्टिव अगर कोई मामला होगा कि सिलेक्टिव अप्रोच कहीं भी नज़र आएगी तो वो उस पर ज़रूर तनकीद होगी। लेकिन इस वक्त एक और मसला भी नज़र आ रहा है, मैं एजाज साहब की तरफ जाऊँगी। एजाज साहब, तो जो सिलेक्टिव
असां एहतिसाब जो ज़िक्र कयूं, सिलेक्टिव अप्रोच जो ज़िक्र कयूं, त हिन वक़्तु इहा सूरत हाल बि नज़र अचे पई त रुगो जेको तनक़ीद जेके तोपून जो रुख आहे उहो रुगो हिकिड़े इदारे ते छो पियो नज़र अचे हिन वक़्तु। जेकॾहिं मियां साहिबु पंहिंजी हुकूमत में ई का तकरीर करे थो त उनजो रुख बि ओॾे ई आहे, जेकॾहिं हुकूमती धुरियूं प्रेस कॉन्फ्रेंसिस कनि थियूं त उन्हनि जो जेको रुख आहे तोपुनि जो उहो बि असांखे हिकिड़े इदारे जे पासे नज़र अचे पियो। हिन जे पुठियां कहिड़ा महरक ॾिसो पिया ऐं ख़ासि करे जेका ही टाइमिंग आहे उन टाइमिंग खे ज़हन में रखंदे, उन खे साम्हूं रखंदे कीअं ॾिसो पिया सूरत हाल, कहिड़ा महरक अव्हां ॾिसो पिया न सूरत हाल जा? ॾिसो, रियासत जा कुझु इदारा पंहिंजो पाण खे कानून खां बालातर सम्झनि था ऐं हू हर क़िस्म जे एहतिसाब खां पाण खे बालातर सम्झनि था। हू कंहिं बि शइ जे साम्हूं पाण खे जवाबदार नथा सम्झनि। इहो हिकिड़ो माइंड सेट आहे ऐं उहो माइंड सेट जेको आहे ॾींहों ॾींहुं हिकिड़ी पंहिंजी स्पेस वधीक कैप्चर कंदो थो वञे, जंहिंजे नतीजे में मुदाख़लत जी लेवल जेको आहे उहा एतिरी वधी वई आहे जो हाणे क़ाबिले बर्दाश्त न रही आहे। जॾहिं तव्हां ॾिठो त जजनि शिकायत कई त असां सां ज़्यादती कई थी वञे, असांजे बेडरूम में कैमरा लॻाया था वञनि, असांजी मॉनिटरिंग थी कई वञे, असांखे माइटनि खे अगवा करे तशद्दुद करे ऐं मनपसंद फैसला वठण जी कोशिश कई पई वञे। त अहिड़े लेवल ते जॾहिं तव्हांजी मुदाख़लत जो लेवल वधी वेंदी त डेफिनेटली हर जॻह तां रड़ ईंदी। अॻु में त सिविल सोसाइटी रड़ियूं कंदी, अॻु में मीडिया रड़ियूं कंदी, अॻु में सिविलियन मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, फ़र्द आहिनि या तंज़ीमूं आहिनि, उहे एहतिजाज कंदा। हाणे त उन्हनि इदारनि में एतिरे हद ताईं मुदाख़लत वधी वई आहे जो सिटिंग जज वेठा दाऊं पिया कनि त असां सां बेज़ुल्म आहे। जॾहिं जज पंहिंजे लाइ इंसाफ़ घुरंदा ऐं पाण खे बेवस महसूस कंदा त अहिड़े माहौल में, अहिड़ी रियासत में कहिड़ो इंसाफ़ जो निज़ाम तव्हांजो क़ाइमु थींदो। पोइ इहो ई रीज़न्स आहिनि जंहिंजे करे असां इंसाफ़ जे फराहमीअ वारे जेका दर्जाबंदी आहे, जेका फ़हिरिस्त आहे, उन में असां वञी 130 ऐं 132 नंबरनि ते बीठा आहियूं। त रियासत जे जेको इहो रवैयो आहे, माइंड सेट आहे, जेको कंहिं बि शइ खे नथो मञे पियो ऐं रूल ऑफ लॉ जे जेको हिकिड़ो लागू थियण में रुकावट बणिजे थो, त इहा जेका सोच ऐं तरीक़ेकार आहे, आइन कानून खे कुझु बि न आहे सम्झणो ऐं असां सभु शइ खां पाण खे बालातर सम्झूं, त बेसिकली त इन जो जेको मुहर्रिक आहे उहो इहो ई आहे त हू कंहिंखे बि पंहिंजे पाण खे जवाबदार नथा सम्झनि पिया ऐं हू सम्झनि था त कोई बि कानून या आइन हुननि जे मथां लागू न आहे। ऐं इहो माइंड सेट जीअं तव्हां ज़िक्र बि कयो त सेक्रेटरी डिफेंस जेको आहे हिकिड़ो रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल आहे, 21-22 ग्रेड जो ऑफिसर आहे, उनजे बराबरि माण्हू आहे। त जॾहिं प्राइम मिनिस्टर पेश थी सघे थो त हू 22 ग्रेड जो अफ़सर छो नथो पेश थिए ऐं उनखे सिस्टम तहफ़ुज़ छो थो फराहम करे। त इहे सभु शयूं आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त अञा ॾींहों ॾींहुं जेको आहे ख़राबी वधंदी पई वञे, जंहिंजो मेन रीज़न इहो आहे त हू रूल ऑफ लॉ खे कुझु बि नथा सम्झनि ऐं पाण खे कंहिंजे बि साम्हूं जवाबदार नथा सम्झनि। ठीकु, पर शबीर साहब, अदालत अंदरि बि हिकिड़ी डिवीजन नज़र अचे पई ऐं ही जिन हिकिड़ी एक्सट्रीम जो असीं ज़िक्र करे वियासीं त हिकिड़ा उहे आहिनि जेके पंहिंजे पाण खे कानून खां मथां सम्झनि था, त ॿिए पासे जेका एक्सट्रीम नज़र अचे पई उते बि जीअं यासिन साहिबु ज़िक्र कयो त सिलेक्टिव अप्रोच छो पई नज़र अचे। कंहिं हिकिड़े माण्हूअ जे लाइ बिल्कुलु हर जेको रियासत जेको माण्हू आहे उनखे रियासत जी जेके बि आइन तहत ज़मानतूं आहिनि उहो सभिनी जो उनजो हक़दार हू आहे। पर उनखां सवाइ असां ॾिसूं था त कुझु मामलनि में अदलिया जी बि हिकिड़ी सिलेक्टिव अप्रोच नज़र अचे थी, हिकिड़ी ॿी अप्रोच नज़र अचे थी। पर कुझु मामला जीअं बलूचिस्तान जो, सिंध जो उन्हनि ज़िक्र कयो त सालनि खां ई मसइलो हलंदड़ आहे गुमशुदा माण्हुनि जो ऐं मिसिंग पर्सन जो केतिरो पुराणो इशू आहे, पर उते कॾहिं असांखे हिन क़िस्म जा मामला नज़र न आया आहिनि। त इन एक्सट्रीम खे कीअं पिया ॾिसो अव्हां त ॿई एक्सट्रीम्स असांखे नज़र अचनि पियूं ऐं ॿिन्ही जायुनि ते सिलेक्टिव अप्रोच आहे? मसइलो इहो आहे त बेसिक शइ इहा आहे त केर बि पंहिंजे मुखालिफ़ खे बर्दाश्त कोन थो करे पियो। हाणे कोर्ट जॾहिं जेके सज़ा ख़तमु कई नवाज़ शरीफ़ जी, शहबाज़ शरीफ़ जी ऐं उनजे पुटनि जी जेको आहे हुसैन जी ऐं हसन जी, इसहाक डार जी, ॿिया जेके मुस्लिम लीग जा समूरा लीडर जिन ते लेब जा केस हलंदड़ हुया, सज़ाऊं हिकदमि जेके ख़तमु थियूं, उहे कहिड़े क़ानून तहत थियूं? उन ते त को बि हिननि खे एतिराज़ कोन थियो। हाणे जॾहिं ई तुर खे थोरो घणो रिलीफ थो मिले पियो
ऐं ज़ाहिर आहे सभई पॉलिटिकल माण्हू आहिनि, पॉलिटिकल माण्हुनि जे ख़िलाफ़ जेके केस खणंदा आहिनि उहे सिर्फ़ु उन्हनि खे दॿाइण जे लाइ हूंदा आहिनि। कोई बि केस सियासी माण्हू जे ख़िलाफ़ उन बुनियादनि ते न आहे ठहंदो त हुन को इहो ॾोह कयो आहे, हुन को इहो क्राइम कयो आहे। बेसिक शइ आहे त हुनखे झुकाइणो हूंदो आहे, हुनखे गोॾा खुराइणा हूंदा आहिनि त उहो सभु कुझु असांजे अॻियां जेका बेइज़त करे ऐं असांजी बेइज़त करे हले, असांजी आण मञे हले। हाणे जजनि जॾहिं वरी अदर साइड खे रिलीफ ॾियणु शुरू कया त वरी इहा ॻाल्हि शुरू थी वई त भई इहे ग़लति पिया कनि। जजनि इहो बि कयो त हिकिड़ी पार्टी खे पंहिंजे जेका इलेक्शन जे दौरान हुनजे निशान खां हुनखे महरूम कयो। उन महिल हिननि खे इहा ॻाल्हि वणी वई, ॾाढी सुठी लॻी, ताड़ियूं वॻियूं। पिशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे उहो सेटिसाइड थियो ऐं हुन ते हुननि खे कोन कंहिं बि क़िस्म जो जेको आहे निशान कोन ॾिनो हुयो ऐं हुन पार्टी खे दरपदर कयो हुयो। उहा ॻाल्हि हिननि खे सही लॻी। ऐं जजनि खे जेकॾहिं हीअ चए एजाज़ बार चवाणी त जजनि खे जेके ब्लैकमेल था कनि वेठा ऐं जजनि जा जेके पंहिंजे चेंबर्स में उन्हनि जे बेडरूम्स में कैमराऊं लॻियूं पियूं, उहो हिननि जो अमल सही आहे, उहो हिननि खे बहितर थो लॻे पियो। बेसिक शइ इहा त हिननि जी हिस्ट्री आहे, मुस्लिम लीग नून जी तारीख़ रही आहे। 1997 में छा कयो जेका सजद अली शाह जो अंदर कोर्ट जे अंदर वञी जेके नारा लॻाया हुया उनजो घेराव कयो हुयो। पोइ ॿिनि जजनि खे भिन करे ऐं कोटिया जी जेका सुप्रीम कोर्ट जी रजिस्ट्री बेंच मां चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ फ़ैसिलो वरितो हुयो। उहो सभु इहो सॼियूं ख़राबियूं हुननि पाण कयूं आहिनि, ख़ुदि ई इहे हिन जा ज़िम्मेवार। सॼी अदलिया जो जेको आहे सो ढांचो डावाडोल करण में जेतिरो मौजूदा हुकूमती पार्टी जो जेतिरो रोल आहे एतिरो शायदि ई कंहिंजो हुजे। जॾहिं बि कंहिं बि पावर में ईंदा आहिनि त हिननि खे अदालत कान्हे वणंदी, जॾहिं अपोज़िशन में हूंदा आहिनि त हिननि खे अदालत ॾाढी वणंदी आहे। पोइ उनखे जेका हर तरह जो रिलीफ वठण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं खणी बि कंदा आहिनि। पर जीअं पावर में अची वेंदा आहिनि हुननि सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, हर शइ खे बिल्डोज़ कंदा आहिनि। इहो हिननि जो पुराणो माइंड सेट आहे। तंहिंजे करे हिन वक़्त बि जेके इहे ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि त कोर्ट में डिवीजन आहे, कोर्ट में डिवीजन कंहिं पैदा कयो आहे? चीफ जस्टिस साइज़ ईसा ज़ाहिर आहे त उहो हिननि खे घणो बेनिफिट उहो थो ॾिए पियो। जॾहिं अंदरि जजनि खे का स्टैंड वरितो त हुनखे पोइ पंहिंजो जेको आहे सो रोल बैक करणो पियो। त इहे शयूं नज़र कोन थियूं अचनि थियूं हिननि खे। मां त सम्झां थो त सॼो जेको आहे हुकूमती जेका रिट आहे उहा वञी अदालत जे ख़िलाफ़ पई। मिसिंग पर्सन्स जो इशू आहे त मिसिंग पर्सन्स जे सिलसिले में अदालत कुझु न करे, को फ़ैसिलो न ॾिए, का रिट पंहिंजी जारी न करे। जीअं हे कनि था, जंहिंखे वणनि तंहिंखे गुम करे छॾनि, जंहिंखे वणनि काॾे उछलाए छॾनि, जंहिंखे वणनि तंहिंखे मारे छॾनि। अॻु में त स्टेटमेंट आयो हुयो न त जेका लिस्ट ॾिनी वई मिसिंग पर्सन जे बलूचिस्तान जी, त हुन में जेके शहबाज़ शरीफ़ लिस्ट गिरी, उन खां पोइ वधि में वधि उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि जा लाश ॿाहिरि आया ऐं उहे आज़ादु कोन थी सघिया। 150 माण्हुनि जा लाश ॿाहिरि आया ऐं हुन महिल शहबाज़ शरीफ़ जेको आहे प्राइम मिनिस्टर हुयो। त इहे शयूं त सभु साम्हूं आहिनि, उनखे ॾिसण ई कोन था पिया, उनखे नज़रअंदाज़ कयूं था वञनि पिया। जेको कुझु पिया आहे उहो सिर्फ़ु असांजे लाइ हुजे, इहा ॻाल्हि आहे, ॿियो कुझु बि कोन्हे को। त शबीर साहब नतीजा छा निकिरंदे ॾिसो पिया? जमहूरियत बिल्डोज़ करण पई वञे। इहे इदारा कोन हली सघंदा, जेका कंफ्लिक्टिंग सूरत हाल में आहिनि इहे इदारा कोन हली सघंदा। न ई हुकूमत खां जटरादारी करे सघंदी, न ई हुकूमत को टाइम पूरो करे सघंदी। हुकूमत ख़ुदि पंहिंजा ॾींहं पाण पई पुटाए, उहा रवादारी खे ऐं जमहूरी क़दरनि खे पाण बिल्डोज़ पई करे। उहा नथी चाहे त हीअ जमहूरियत जेका असां अॻिते ऐं जमहूरी अमल अॻिते हले। उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका आहे सा उहा डिक्टेटराना रवैया, जेके आमराना रवैया आहिनि, उन्हनि खे जेका आहिनि सा उन्हनि रिवायतुनि खे बरक़रार थी रखणु चाहे ऐं कंफ्लिक्टिंग सूरत हाल, नेगोशिएशन वारी सूरत हाल, पॉलिटिक्स में, सियासत में, जमहूरियत में ॻाल्हि ॿोल थींदी आहे, मुज़ाकरात थींदा आहिनि, नेगोशिएशन थींदा आहिनि, उन तरफ़ हिननि जो को बि कोन्हे को। अॻिली हुकूमत ई उनजो इहो ई रवैयो हुयो, जंहिंजे करे सॼो उन्हनि जो बि ढींगो ढेरी थी वियो। हिननि जो रवैयो बि उहो साॻियो ई लॻो पियो आहे। जमहूरियत में रवादारी आहे कोन को, रुॻो जागीरदारी क़दर था हलनि, रुॻो अनाज जो मसइलो थो हले पियो। सिर्फ़ु अना खां सवाइ कुझु कोन्हे। अना जी तस्कीन जे लाइ सॼे मुल्क जो ढांचे जो बेड़ो वेठा ॿोड़नि, सॼे इदारनि जो, जमहूरी इदारनि जो, आइनी इदारनि जो, कानूनी इदारनि जो, सभिनी जो बेड़ो वेठा ॿोड़नि। हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी तस्कीन था चाहिनि पिया, ॿियो कुझु बि नथा चाहिनि। ये जमहूरियत कान हली सकती। ठीक, यासीन साहब आपकी तरफ आऊंगी, फाइनल कमेंट आपसे लूंगी सर। अब आगे जिस तरह से ये मामला बढ़ रहे हैं, शबीर साहब को आप तजिया आपने सुना एजाज मर साहब को, आप किसे देखते हैं आने वाले दिनों का मंजरनामा जुड़ते हुए? और ये भी क्योंकि इस वक्त जो सूरत हाल है
हम देख रहे हैं कि कोई भी केस हो, कोई भी मामला हो, उसमें एक कॉन्फ्लिक्टिंग जो एक सूरत हाल है वो मुसलसल हमें वहाँ पर बरकरार नज़र आ रही है। अभी आने वाले दिनों में नेब तरामीम केस भी समाअत के लिए मुकर्रर किया गया है 30 मई को। इसके अलावा कुछ और भी मामलात आगे बढ़ेंगे। 5 जून को ज़ाती हैसियत में तलब भी किया गया है तौहीन अदालत वाले केस में फैसल वाडा और मुस्तफ़ा कमाल साहब को। कैसे देखते हैं मामलात को आगे बढ़ते हुए आप सर? देखें, जो सूरत हमारे मुल्क की हो रही है वो कोई अच्छी नहीं हो रही है, और हर आदमी अपने एक अंदाज से चल रहा है। फैसल वाडा साहब की जो प्रेस कॉन्फ्रेंस है, उसके बाद आज आपने देखा होगा कि उन्होंने सेनेट के अंदर भी अपनी बातों को खुल के इज़हार किया, वो अपना तौर तरीका है। सवाल ये पैदा होता है कि इन तमाम बातों का हल कौन निकालेगा? इन तमाम बातों का हल तो सिर्फ पार्लियामेंट निकाल सकता। पार्लियामेंट की यह हालत है कि बजाय पार्लियामेंट के अंदर बैठ के कानून साजी करने के, मसले मसाइल का हल निकालने के बजाय आप एक लंबी डिबेट करते हैं और एक दूसरे की कब्रों तक जाके पहुंचते हैं और गालियां देते हैं एक दूसरे को। आप बैठ के एक दूसरे को सुनने के लिए तैयार नहीं। हम जमहूरियत की बात तो बड़ी करते हैं, लेकिन पार्लियामेंट के अंदर मसाइल के तौर पर ये अपने ख्यालात का इज़हार कर रहा है, तो भी की जिम्मेदारी है कि वो गौर से सुने, और जब उसकी बारी आए वो प्रॉपर वे में जवाब दे। आप शोर शराबा शुरू कर देंगे, गालियां देना शुरू कर देंगे, तो उसका अल्टीमेट रिजल्ट क्या निकलेगा? रिजल्ट गलत निकलेगा। मैं आज भी ये बात दावे के साथ कहता हूँ कि हमारे जितने पॉलिटिकल मामलात हैं, अगर हमारी पार्लियामेंट के मेंबरान जिनको पाकिस्तान के 25 करोड़ अवाम ने इलेक्ट करके भेजा, वो सही गलत मैं इस बहस में नहीं पढ़ना चाहता। वो अपने तमाम मसले मसाइल के अंदर पार्लियामेंट के अंदर बैठ के तय करने की कोशिश करें, तो सूरत हाल हमेशा बेहतरी की तरफ जाएगी। लेकिन अगर जिस तरह, फिर मैं रिपीट करता हूँ अपने जुमले को, कि अगर इदारे बजाय कानून और आइन के मुताबिक चलने के अपनी अना की जंग लड़ना शुरू कर दें, और वो ये कहें कि जो कुछ हम कहते हैं बिल्कुल वही सही है, तो अना की जंग लड़ने वाले इदारे जो है ना, फिर वो कानून और आइन के मुताबिक काम नहीं कर सकते। फिर वो कानून और आइन को ये समझते हैं कि ये हमारे लिए चीज है, इसकी कोई कानूनी हैसियत नहीं है। दुनिया में जाके देख लें तो जो आइन होता है, आप उसको छोड़ दें, क्या यूके के अंदर कोई रिटर्न आइन है? नहीं है, लेकिन रवायत पे चलते हैं, इसके बावजूद रवायत को मेंटेन करके बैठे हुए। हमारे यहाँ रिटर्न आइन है, लेकिन हम उस पर अमल करने के लिए तैयार नहीं है। तो अब जब हम खुद अपने बनाए हुए कानून पे अमल करने के लिए तैयार नहीं है, एक दूसरे को बुरा भला कहते हैं, अपनी अपनी पार्टियों का मौक़िफ़ बयान करते हैं कि नहीं जो मेरी पार्टी कह रही है वो सही है, पूरी ईमानदारी और दयानतदारी के साथ तजिया करने के लिए अब तैयार नहीं, तो अल्टीमेट उसका रिजल्ट क्या निकलेगा? सूरत बिगड़ेगी। और इस सूरत को कंट्रोल करने में मैं समझता हूँ कि अगर तमाम पार्लियामेंट यानी कौमी असम्बली हो गई, सेनेट हो गई, इसी तरह चारों सूबाई असम्बलियाँ हो गई, ये अपने अपने इश्यूज को लें और इमीकेबली बैठ के तमाम मसले मसाइल को हल करें, तो सारे मामला तय हो जाएंगे। लेकिन हम नहीं चाहते, हम समझते शोर शराबे में हम खुश होते हैं, और ये चीज़ मेरे समझ से बाहर। यासिन साहब बहुत शुक्रिया आपका। शबीर शेर साहब, एजाज मर साहब, वहाँ बड़ी मेहरबानी गुफ्तगू में अवां हिस्सो वरितो। नाज़रीन पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ में महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।